हेलो। अस्सलाम वालेकुम यारी मदद जी। मुंहिंजा प्यारा पहिरीं दोस्तो मुमताज़ जे बारे में कुझु हेलो। जेको हिन वक़्त ते लिखियो अथनि ग़लति जेके ॻाल्हियूं कनि त मुमताज़ हीअं थियो हीअं थियो, कुझु बि न आहे। मुमताज़ मौलवी सां असां हींअर ॻाल्हायो आहे। मुमताज़ सही सलामत आहे। को बि दोस्त को बि माइट मिट टेंशन न वठे। मुमताज़ मौलवी ॾे अलाह साईं हुनखे हयाती ॾे, अलाह साईं हुनखे ख़ैरु करे। ऐं हींअर बि असां सां हुन ॻाल्हायो आहे ऐं को बि अहिड़ो मसइलो न आहे, टेंशन को बि न वठे। ऐं जंहिं बि इहो पोस्ट रखियो आहे त उन जी बि महिरबानी आहे, उन सही कोन कयो आहे। इहे ग़लति करे थो कमु। हर को बचड़े वाला माण्हुनि खे परेशान करे थो, परेशान करे थो, दोस्तनि खे परेशान करे थो। इहो सही नथो करे। ऐं मुमताज़ मौलवी खे अलाह साईं हयाती ॾींदो, ज़िंदा आहे उहो। हींअर बि असां सां ॻाल्हायो अथव त ख़ुशि हूंदो, बचड़नि सां, पंहिंजे मिट माइटनि सां, पंहिंजे दोस्तनि सां ख़ुशि हूंदो। अलाह साईं हुनखे हयाती ॾींदो, ख़ुशि आहे। जंहिं बि ॻाल्हायो आहे उहो, जंहिं बि इहो पोस्ट रखिया आहिनि से ग़लति आहिनि। ऐं को बि दोस्त टेंशन न वठे, को मिट माइट टेंशन न वठे। असां मुमताज़ मौलवी सां गॾु आहियूं। मुमताज़ मौलवी हींअर बि असां सां ॻाल्हायो आहे। महिरबानी दोस्तनि जी।